सिंधु दर्शन। सिंधु दर्शन गाने बजायो, बोली बजाई। अति उतंग जल निधि चहुपासा, कनक कोट कर परम प्रकाशा। इन्हें जो मतलब कि वो अत्यंत ही मथे आहे, जाम घणो ही मथे ऊंचो आहे। उन्हें जे चारों ओर समुद्र ही समुद्र आहे, समुंड ही समुंड आहे। ऐं सोने जे परकोटे सां अर्थात स्वर्ण जी चार दीवारी सां, अर्थात स्वर्ण जी चार दीवारी सां परम प्रकाश थी रहियो आहे। अॻियां चवनि था बाबा तुलसीदास कि हनुमान जी मथे ऊंचाई ते जेको पर्वत शिखर हो, उता लंका नगरी के निहारन पिया, लंका जे अंदर जो नजारो ॾिसन पिया। ऐं उन्हनि के पतो लगे पियो कि लंका नगरी ॾाढी ही जाम ऊंचाई ते वसियल आहे। हर एक भवन जाम मथे ऊंचा भवन उते ठहियल आहिनि। चारों ओर हर तरफ दसनि दिशाउनि ॾहनि दिशाउनि सां समुंड सां घिरी वई आहे। अहिड़ी आहे लंका नगरी। ऐं थोड़ी जरा सी दूरी ते हर तरफ सोन जी ऊंची मीनारूं ठहियल आहिनि, किला ठहिया पिया आहिनि। ऐं जिन्हनि सां घड़ी निगरानी जे लाइ प्रकाश यानी कि रोशनी निकरे पई। यो आहे एड़ो सीन ता समझी था सघो कि हिकड़े देश जा जेका सेना आहे, सेनापति आहे, हू बे देश ते चढ़ाई करण का पहिरीं बे देश जे बॉर्डर ते वेही करे बे देश जी सूचनाऊं इकट्ठी पियो करे। एड़े ही नमूने हनुमान जी लंका ते हनुमान जी सां गॾु जॾहिं प्रभु श्री राम जी चढ़ाई करण ईंदा त पोइ ही जानकारियूं ॾाढे ही कम अचण वारियूं आहिनि। त अहिड़े ही नमूने जी सूचनाऊं हनुमान जी हुते एकत्रित पिया कनि। चओ श्री राम, जपो हनुमान, चओ श्री राम।